वरियाम छा ही माण्हू असांजा राज रखंदो? भक्त मुझे फिक्र न कर, जेकॾहिं राज ज़ाहिर कई न त इनखे मोहल सम्झजां। मुझे तरफा बेफिक्र हो वक्त जेके न बाबा साईं राज आहिनि वॾा वॾा उहे बि न दिल में दफ़न अथई वक्त। एतिरा त कब्रिस्तान में मुर्दा बि दफ़न कोन्हनि जेतिरा हिन दिल में राज अथई दफ़न। भक्त तूं वारो कमु किथे पहुतो? कॾहिं तो बहावल खे मूंसां मीर सां वेड़ाई? मूं सोचियो हो त मूसा वारा चाचे बहावल जे घर मथां हमलो कंदा ऐं चाचा बहावल खे होश मां कढी वञी मैदान ते लाहींदुसि। इनजो इहो मक़सदु त मूसा वारा तोखे ॿाहिरि पकड़ण था चाहिनि। ॿाहिरि उन्हनि खे मां हथ ई कोन ईंदुसि। तव्हां मुंहिंजो फिकुर न कयो। भक्त इहो तूं ॿुधा हिन वक़्तु छा थो करणु चाहीं? इहा ॻाल्हि मां नवाब खान खे सम्झाए आयो आहियां, पर वरियाम तोखे ॿुधाइणु चाहियां थो। अॼु तव्हां चाचा बहावल खान जे घर मथां हमलो कयो ऐं हमरान खे ॿुधाए छॾिजो त कंहिंखे सुञाणप में न अचनि। हिनजो मक़सदु त बहावल होश में आहे, मूसा मीर जे पोयां लॻंदो ऐं तूं हुनजो साथ ॾींदे। हाणे राति तव्हां इहो कमु कजो, पोइ अॻिते ॾिसो त इहो कीअं थो तमाशो थिए। ठीकु आहे भक्त, नवाब खान खां पक करे राति ई कमु करे था छॾियूं। मां शहर पियो वञा, जिन वक़्तु अचे चञा त 5 मोहर वारी होटल ते तुंहिंजो इंतज़ार पियो करे। बाबा मूंखे ख़बर आहे त तूं शहर कोन थो वञी, मीर ऐं मूसा जे पोयों थो वञी। अमा जे तुंहिंजो अंदाज़ो इहो आहे न त पोइ ईअं ई सही। ग़लति थो करीं बाबा, सोट वक़्त जे चवण में अची तमामु ग़लति थो करीं। हाणे ग़लति ऐं सही खे कोन ॾिसंदुसि, जेसे ताईं न मीर खां फलांद न कंदुसि न तेतर सुख जो साह न खणंदुसि। सोट वक़्त जैसी ताईं बाबा जो सिर न खणाईंदो न तैसी ताईं मार्च करे कोन वेंदो। मूंखे सिर्फ़ इहो ॿुधाए तूं हिते छो आयो आहीं ऐं हिते अचण जो तुंहिंजो मक़सदु कहिड़ो आहे? तोखे मारे मां पंहिंजी सोट राणीअ सां शादी करण थो चाहियां, इन्हीअ करे मां हिते पहुतो आहियां। कमीना कंहिं जाइ जा तोखे मां पंहिंजे मक़सद में कामयाब कॾहिं थियण कोन ॾींदुसि। त पोइ मूंखे हिते ई पूरो करे छॾ। जेकॾहिं ज़िंदा रहियुमि मुंहिंजो मक़सदु पूरो कंदुसि, छो त वक़्त जा बाग़ ई जेको चाहे सो ई पाए। इन्हे जे लाइ मां तोखे ज़िंदो ई कोन छॾींदुसि। न मीर न, तूं होश कर। जेकॾहिं तूं हिनखे मारींदे न त तूं पंहिंजी भेण खे ज़िंदा वापसि कोन आणे सघंदे। मीर तोखां त बशकियल होशियार, वो भी समझे तो, पर तूं न ई जेको तूं टार्चर कई थो ई तूं रहंदो तुंहिंजी भेण मथां कयो ईंदो। ना तूं अभी खे कुझु बि कोन चवंदे। जेको ॾींदे उहो ई वठंदे मीर, इन करे चवां थो त इज़त सां पेश अचो। कमीना के जाए जा और तुकी
हुनखे इते ई पूरो कंदुसि। मूसा छा थो सम्झी? मीर वक्त खां बात खुलराइण में कामयाब थी वेंदो? तो हिन ये वक्त कमीने खे घटि सम्झो आहे छा? पुट कहिड़े कमीने खे फसाया आहियो? वक्त खे चाचा, हिन ये कमीने खे मीर जे हवाले करे आया आहियूं। पुट मूसा इहो वक्त वरी केरु आहे? चाचा तूं हुनखे न सुञाणी। इहो ॿुधाए त हिते केरु आयो को वियो? न पुट हिते त केरु ई कोन आयो आहे। चाचा तव्हां उथो मानी कराइजो, बुख लॻी आहे ॾाढी। पुट तव्हां वियो, मां मानी कराए थो अचां। हाँ पर चाचा थोरो तकड़ कजो, बुख ॾाढी लॻी आहे। बाबा हींअर वियो हींअर। छा थो सम्झी मीर तूं? हिन ये कमीने वक्त खां हक़ीक़त मालूम करण जे लाइ कामयाब वेंदे? पहिरियों मीर इहा पक कर, वक्त तुंहिंजी भेण खे अगवा कयो? ज़रूर हर तरीक़े सां मञाईंदोमांस। जेकॾहिं न मञाई न जेल भॼंदोमांस। मीर तूं छा थो सम्झी? इहो कमीनो सुणी गॾस पतो ॾींदो तोखे? हिन वक़्तु त हुन कमीणे खे थोरो छीछाड़े आयो आहियां। सो अञा हुनजे मथां पूरो ज़ोर नाहे विधो। जॾहिं पूरो वज़न विधोमांसि न, पोइ ई ख़बर पवंदी त हू केतिरो बार खणी सघे। मीर ने ये वक्त खे हल्को न सम्झी आहे, पुराणो पापी अथई। मीर वरी घटि ज़िदी आहे छा? ज़रूर मञा थो त मीर बि घटि ज़िदी न आहे, पर वक्त जी क़ैद में सोहणी आहे। जेकॾहिं असां कुझु बि वक्त खे चयो न त सोहणी असां वटि ज़िंदा वापसि कोन ईंदी। हा, मूंखे बि कमीणो इहा ई धमकी ॾे। मीरा उन्हीअ करे चवां थो त पहिरियां हिन कमीणे खां नरमीअ में पुछा कर। तूं छा थो सम्झी मूंसां? इहो कमीणो इज़त सां ॿुधाई त पोइ विझ पादर में गन, वधाईंसि ज़ोर, हनीसि जंगू। हर तरीक़े सां पुछा कंदोमांसि, पोइ ॾिसां त इहो किथे थो पके। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।